असा संत सतराम धाम नागपुर जी इन प्यार भरी पौता खोली से साय चंचल को शुभ अवसर से उन्हीं सच्चे साईं जी रामत पायन के लाए सनंदाल सोएड़ी प्यार भरी घड़ी सब भाव बहन ऐसे संगत के पूज देवरी साहब संत सतराम धाम राण के साथ पर आशीर्वाद शुभकामना अच्छा करेंगे उन्हीं सच्चे साईं की दावत देगा तुम जो मकसद उन्हें जी रहमत में चल उन्हें जी रहमत में वे जगत सही से जी की आई उन्हें के तकरीबन बेहद घट गया बेहद जो मकसद है जीवन में ठहराव घट ऐसा क्या उत्थान निहन भागा दौड़ भुक दौड़ वो तमाम घड़ियां न सिर्फ लड़ने लगे गया पर अंदर में भी तमाम घड़ियां इन्हीं करे ऐसा कि अंदर में कोई शांति या सुकून वो घटन है जितो सके अंदर में हलचल जगत करे असच्ची किसी बहंदा ना है सागे में नहीं असा पहले अंदर में नहीं सकता ऐ पार के भी नहीं सकता असा बाहर कौन नहीं सकता असा की हालत ठीक ये जिंदगी गुजरी माई जो सोई सुन थी कमरे में सोई की बोली दे तो कितनी लगी तो सफेद निकल आई सैर में निकल जाए उता बोली दे पदर नहीं आई पदर काची करे घटी नहीं आई तो बोले पर मालूम ले अमा था कुछ गुम थी होती है आप अपनी सुई गुम थी वो भी बोलाने लगा तो सुई नदी को जो हमारे सुई तो वो खत्म किया तो भाई को पूछा चमका थे इतने घूमती गिरी इतने ही यार चेना बकरी कमरे में बोलते बोलते बाहर आए वो कमरे में तेरी सब मिलकर परेशान कर कमरे में बोल भी उतने नहीं से चीना सब बाहर तो बोली दाएं अंदर कहीं काथे बोली आ जाते गिर दिए और को बाहर तो बोली तो बढ़ते सो हकीकत में वही हालत असा सब असा कहीं भी पंहिंजो पाण को कौन सदा असा सदाई नेकी भी कंदा से बेंजी कंदा से गिला भी कंदा से बेंजी कंदा से गाड़ी पे बेंजी कंदा से लहंगा से भी जानते कने पंहिंजो पाण को कौन गाले ऐं ॾिसंदा भी आई तो ॿियनि खे ॾिसंदा गुण भी ॿियनि जा ॾिसंदासीं अवगुण भी ॿियनि जा ॾिसंदासीं चङाई भी ॿियनि जो ॾिसंदासीं मंदाई भी ॿियनि जो ॾिसंदासीं ऐं कॾहिं मुड़ी करे पंहिंजो पाण बि न ॾिसंदा ऐं ॿियनि खे ॾिसंदे ॾिसंदे असां पाण खे ई भुलिजी वेंदा आहियूं पंहिंजो पाण खे यादि न रहंदो आहे त मां पाण खे
मां पाण कीअं खां बाद इहो ई भुलिजी वेंदा मां पाण केरु असां बिल्कुलु सॼा सारा ॿाहिरि गुम थी वेंदा असांजी हालत कीअं थी वेंदी आहे जीअं हिकिड़ो शख़्स कंहिंसां गॾु चङो मालिक सां मिलणु चाहियां थो भॻवान खे ॾिसणु चाहियां थो सुबुह खे हुन सां मिलाए तूं मिलाए सघे थो चयो हा बिल्कुलु हाणे मिले थोरी देरि करे मिले कंहिं महिल मिले मां माण्हू लाइ कोन थो चवां भॻवान लाइ चवां थो मालिक लाइ चवां थो तूं सम्झे कोन थो हाणे को तोसां गॾु वेठो मां सां मिले कीअं कंदी छा मां तो न घड़ी घड़ी मिलंदो रहंदो आहियां तूं ॿुधाए जेमहिल चयो तोखे मिलायां मां बि उहो ई सम्झां थो जेको तूं चवे थो सो हाणे मिली थोड़ी देरि करे मिले चए मूंखे ॻाल्हियूं न ज्ञान हे मां खोड़ ॿुधो आहे मूंखे रूबरू सां मिलणो आहे चए मां बि तोखे रूबरू मिलायां थो जेको तूं चवे थो चए मूंखे एतिरा साल थिया ॻोल्ही ते चए जेको थियो हाणे थी ॻाल्हि कर हाणे छा कजे चए पोइ तव्हांखे हाणे थी मिलाए चए ठीकु आहे चए केॾे बि वञ पोइ तोखे पंहिंजी एड्रेस त ॾींदी तूं पंहिंजो पेन परे ते पंहिंजो नालो एड्रेस सभु लिखी ॾे उमिरि त मां ॾे खणी वञे चवां फलाणो शख़्स तोसां मिलणु चाहे थो पेन परे ते पंहिंजो नालो लिखियो उमिरि लिखी एड्रेस लिखी पंहिंजो उहिदो लिखियो साधु पढ़ी वठंदो चलो ये तुझे नालो आ चलो कुछ दिन के बाद तू कोई नालो बदला है तो तू बदल नहीं वेंदे तो नालो घर को बाहर ॾाढा बदले ना सुबह तू नहीं बदला है तो तू बदल वे चल मां छो बदल मां तो साबी हूं नालो बदल मां छो बदल नालो बदल जी वेंदे तू न बदल वे वही हूंदे चलो देखो हाणे तो जे पोस्ट ते आहे सुबह रिटायर थी वई तू इहो हूंदे ॿियो कुझु चए न मां जेको आयो आहियां उहिदो हुजे न हुजे मां त उहो ई आहियां चए नालो बि तुंहिंजो न हूंदो उहिदो बि पोस्ट बि तुंहिंजी न हूंदी चए एड्रेस जेका आहे उहा तुंहिंजी सुबह तूं जॻह बदिलाए या कुझु करे चलो मां तो एड्रेस घर सुभाणे बदलाए छॾां कॾहिं बदिले तुम ज़ाइदा नौकरी आहे कॾहिं किथे हूंदो सुभाणे एड्रेस में तो थी न भले जेका उमिरि थी तूं 5 साल पोइ तुंहिंजी उमिरि साॻी हूंदी तो में बदिलाव हूंदो चलो मां साॻियो हूंदो उमिरि सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो मां त उहो ई हूंदो तो 10 साल अॻु जेका तुंहिंजी उमिरि उहा साॻियो हूंदी हाणे तूं ॿियो आहे अॻु में जेका तूं करे चए न मां जो उमिरि सां कहिड़ो वास्तो मां जो उमिरि जेका आहे जेको वधंदी घटिजे न नालो पंहिंजो थी न एड्रेस पंहिंजी थी न पोस्ट पंहिंजी थी न उमिरि पंहिंजी थी कुझु कोन्हे मां कूड़ो त पर्चो खणी करे मालिक खे कहिड़ो बि ॾिजां जेको बि आहे तंहिंजे करे जेको तूं पाण आहे जेको चए थो मां उहो साॻियो आहे बसि तूं थोरो पंहिंजो पाण खे ॾिस जंहिं ॾींहुं पंहिंजो पाण खे सुञातो ॾींहुं भॻवान जो दर्शन थी वेंदो हक़ीक़त में असां कॾहिं बि पंहिंजो पाण खे न ॾिसंदा कॾहिं बि मोटी करे पंहिंजो पाण खे न तकींदा जंहिं ॾींहुं असां पंहिंजो पाण खे थोरी मोट खाधीसीं उन ॾींहुं असांजा सभु द्वार खुली विया उन ॾींहुं असांजा सभु रस्ता खुली विया छाकाणि हक़ीक़त में असां छड़ो ॿिए खे ई साम्हूं रखंदा आहियूं कॾहिं पंहिंजो पाण ते अखियूं मोटियाए करे ऐं इन करे असां सिर्फ़ु पंहिंजो गिला नेकियूं ॾिसंदा
ऐं तक़रीबन ॿियनि जूं गिलाऊं कंदे कंदे पंहिंजो जीवन पूरो करे छॾियो। ऐं अहिड़ा कम कंदा जंहिंमें न को वास्तो न बचो, हरू भरू पापी बणी थो वञे। आमतौर से जेके ई आहिनि असां इंसान जेको आउटगोइंग त असां जॾहिं ॾंढे तकीदा बि आहियूं त पोइ उनजा गुण असां घटि ॾिसंदा आहियूं, अवगुण ते नज़र असांजी तमामु घणी वेंदी आहे, खूबियुनि ते नज़र असांजी तमामु घटि पवंदी आहे ऐं ख़ामियुनि ते तमामु घणी पवंदी आहे। जेको असां ख़ामियूं ॾिसंदा आहियूं, कंहिंजा अवगुण ॾिसंदा आहियूं, इनजे करे असांजो घणो वक़्तु कंहिंजा गुण ॾिसण में न पर अवगुण ॾिसण जे करे असां सदाई क़िला जा घारा बणिजी वेंदा आहियूं। ऐं जेको ई असां ॿियनि खे ॾिसंदा आहियूं उन ते जेको कंदा आहियूं ॼण पराया पाप पंहिंजे गले पाए। इन करे सिंधी तकड़ी चवंदी आहे पराया नाग पंहिंजे गले में पाए। पराया नाग पंहिंजे गले में ईअं थींदो आहे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े राजा खे ख़्यालु जाॻियो, ॾाढो चङे भाव वारो राजा, अक्षर वारो, ॾाढो बहितरी चाहींदो, चङाई चाहींदो। हिकिड़े ॾींहुं ख़्यालु आयुसि त जेके ब्राह्मण आहिनि मां सभु जो भोज कया, भोजन कयो, सो सभु ब्राह्मण घुराया, सभु दिलि सां हिन रोटी ताम सभु तयारु कया, जे सभु जो रोटी खाराए करे चङे नमूने भोजन करायो, दान दक्षिणा ॾेई सभिनी आसीस पाया, ॾाढो वॾो प्रोग्राम कयो। ऐं एतिरो भाव में हो जो पाण रोटी हलाइणु शुरू कयो, घर खाराइणु शुरू कयो, पाण थी रहे त जीअं सॼी संगत विहाए करे पाण ॾींदो पियो वञे, पाण कर्म जो खे हथ हर कंहिंखे ॾींदो पियो वञे। कुदरत जीअं ॾींदो पए पियो त जंहिंमहिल आख़िरी ब्राह्मण ते पहुतो, अचानक हिकिड़ी चीज मुअल नाग मथां खणी करे वई पई। ऐं मुअल नाग खणी पई वञे, हुन कुदरती ज़ाहिर थिया पियो पए तो ज़ाहिर थकंदे उन डोले में पए कर्म में राजा भरे करे ब्राह्मण जे कटोरे में रोटी शुरू थी, ज़ाहिर वारो ब्राह्मण खाधो, उनके ज़ाहिर जो असर थियो, थोड़े वक्त बाद तड़फी वो पूरो थी वियो। जीअं तड़फण लॻो सभु परेशान थी वियो, रोटी ख़तमु, हे ख़तमु, जेको बि हुयो हर कंहिंजो माहौल बदिलजी वियो, हर को उथी करे परेशान थी वियो, सॼो माहौल तवंजो थी वियो, सभु कुझु डिस्टर्ब थी वियो, कंहिंखे अफ़सोस थियो, सॼी ख़तमु थी ॻाल्हि। त जंहिंमहिल ब्राह्मण त हो, उनजो कार्यक्रम थियो, हर ॻाल्हि थी, सभु जेको बि थियणो उहो थियो, लेकिन जॾहिं धर्मराज दरबार में केस आयो, उते आगरो ब्राह्मण मौत सही, लेकिन इनजे मौत जो जेको कारण आहे उहो ॾोह कंहिंखे ॾिठे, आया राजा खे ॾिठे, राजा खे ॾिठे, राजा जे करे कहिड़ो ॾोह ॾींदो, नाग जो ज़ाहिर न थियो, भई उहो नाग खे ॾोह ॾिठे, सभु करे था नाग कीअं ॾियो, नाग त मोह लोग खई करे ॾिसां थो वञे पंहिंजो ज़ाहिर, नाग जो नाग कोन्हे मारियो, इन करे उहो केस नाग ते बि नथो पवे, नाग ते न पवे त चील त पवे, भई चील जो आहे हेठि वास्तो कोन हो पंहिंजे रस्ते सां वही पए, नाग खणी करे ओचितो ज़ाहिर करे नाग जो कहिड़ो वास्तो। इन करे सदाई त बहस हले पियो त आख़िरी केस वञे करे फाइल बंदि कीअं थिए, आया या त राजा ते वञी
राजा जो भी लोग नान ते वने नान जो भी कसम कोन चील ते वने चील जो भी लोग कोन आखिर इहो जो कोई मौत आओ वने के खा रोज यो बैसले काथे फैसलो पूरो ही न थे जे मा निकाल ले हर पाजी पाजी गाल करे कोई के लाइ करे को किए करे बहस करे वही गाली करे सब पूरो थी हो लेकिन केस खत्म न थे एकड़ी दी कुदरत है कुछ साधु रस्ते से तीर्थन ते वया पे रस्ते ते वेंदे जदे राजा होयो जो शहर में क्रॉस थिया इन्हनि खे शाम थी वई चवण रात जो काथे आराम कई वर सुबह जो वरी पाजी यात्रा शुरू कंदासीं सफ़र शुरू कंदासीं पंज साधु हुया कुदरत चवण त केॾी होता कुझु काथे जगह हुजे त जी शहर में दाख़िल थिया शाम जो थिया वो कुदरत हिकिड़ी माई जेका बीठी उनको पूछो चवां हिते कोई जगह कोई पूछे कोई धर्मशाला भी होता है काथे आया जैसे रात गुजारो मुझे राम जिते तो राजा महल महल है तो सभी ने एडो होता है जो आए हुए हैं सभी की सेवा कर दो सो जे कोई भी इन्हें खुशी थी कि हमारा रास्ता उधर समझे हुए चाहे तो ये फिर रहा है वो सभी ने ख्याल भी कर दो सभी ने हल दो भी आए सभी ने खारे दो सभी आराम कर दो तेरे हेडर ने साधु तो वगैरह उन्हें चोरिया बा आस्ते बुधाया में थी एक ने चोदो चोदे राजा है नहीं कर बात कोई छोड़ो न पूछो इन्हीं के ये राही दुआ है सभी के घोड़े दुआ है रानी सेवा कर दो अपन आते नजार मिलाए दमन मारी तो थोड़ी तेरे पाके बचा के जो ख्याल पे अगे ब्राह्मण मारी थे ए जीए माई चयो उन्हीं मां धर्मराय जी दरबार में केस पूरो थी ब्राह्मण की मौज जो कारण माई जे कले जो छाका हरू भरू के इल्जाम लगाना वास्तव में जो पराई गिला करे पराया ना पाजे करे के पाता थे पान उन्हीं दी का मिसाल बन जो पराया नाग पाजे कले में पाए असे जने बेन जी गिला करना बेन जे पूछनो हकीकत में उनजा पाप पाजे कले में पाए न वास्तव न वचो न पतो न जान सिर्फ बुद्धि करे गंजा पाप पाजे कले में पाए and then के संदे गंजा अब संदे पही जो पान से पूरा करे पर चित्त थोड़ो असा पही जो पान तो पूरे घरों कुछ नहीं सकता पर पान जो मुड़न जे लाए असा के रहनो जरूर यानी एक आगे ठहरो जरूर पड़ता बेहद जो मकसद है कहीं जो पान के लिए ख्याल विचार के लोके करे गन का कहीं जो पान के लिए पंहिंजे अंदर में अचे ऐं जे भी पंहिंजे अंदर में ईंदासीं हकीकत में उन्हीं ॾींहुं असां हकीकत खे पाए सघंदासीं उन्हीं ॾींहुं असां शांति ऐं सुकून खे पाए सघंदासीं उन्हीं ॾींहुं असां मालिक खे पाए सघंदासीं छाकाणि त अंदर करे असांखे ॾिसण जी आदत पवंदी आहे भई हकीकत में असांखे शुरूआती थोरो ॾुखियो लॻंदो आहे पर वो जो आनंद प्रसन्नता ऐं ख़ुशी उसके जीवन में ईंदी आहे सुकून ऐं शांति जेको असांजे जीवन में ईंदी आहे उहा ॿाहिरि खां तमामु घणो नथो आमतौर घर खे ॾिसंदे ॿाहिरि ॻोल्हंदे असां गुम थी वेंदा आहियूं पर पाण खे ॾिसण जो आनंद जेको तमामु घणो नथो पाण खे ॾिसण जो आनंद ईअं हूंदो आहे जी शायद 6 से 17 हिकिड़ो शख़्स हुनजी दामन में आयो
जैसे मां ॾाढो चाहींदो आहे मालिक तरफ़ वधां, सिमरन कयां, जाप कयां, कुझु पायां, पंहिंजी ऊचाई खे छुआं, पर घर ॿार परिवार कारोबार शान शौक़त दोस्ती संगत छा तूं अॼु तूं परे न थी सघंदो। मुंहिंजो मोह मुंहिंजी चाहत त मूंखे वरी वरी ॾिठी ईंदी आहे। जो प्यार और ख़ूबसूरती सम्झो वरी पंहिंजे पाण ॾे आकर्षित कंदी आहे। तंहिंजे करे आशीष कयो त जीअं मां कुझु बणिजी सघां। तॾहिं साईं जो तो छो न थींदो त बसि इहा चाहत पहाड़ ॾिसंदो आहे, शान शौक़त ॾिसंदो आहे, ॾाढी ॾिसंदो आहे, ख़ूबसूरती ॾिसंदो आहे, घर जो मोह ॾिसंदो आहे, ॿियूं चीजूं ॾिसंदो आहे, बसि वरी ॾिसी तॾहिं साईं चयुसि जब तूं अंदरि वञी उहा तोखे अंदरि में मिलंदी। अंदरि में मूंखे पतो कोन्हे, वरी ॿाहिरि जेको ॾिसंदो घणो कुझु अंदरि वञी न सघे। साईं चयो मां नेम कयां मूंसां कान पई चए। साईं नेम ते वेठा आहिनि, हथ रखियो मथे ते, साईं नेम में वेही रहिया, हे बि नेम में वेही रहियो, जीअं वेठो त ॾिसे वॾा वॾा महल हीरा जवाहरात एतिरो ख़ूबसूरत चीज़ूं हुयूं हुते, एतिरो ऐश आराम आहे, एतिरो सुख आहे, एतिरी शांती आहे, एतिरो वैभव आहे, शान आहे, शौक़त आहे, तमामु माहौल एतिरो न ॿुधे हिकु संसार कुझु ॾिसण में न पियो अचे। ऐं एतिरो गलतान थी वियो जिनखे बाक़ी कुझु ॾिसण में अचे ई न पियो। जॾहिं नेम पूरो थियो साईं ने ॻाल्हाए साईं चयईं उते त जेको कुझु मां ॾिठो नज़ारो हक़ीक़त हिकु कुझु बि कोन्हे, उनखे छा कयां। तॾहिं साईं चयोसि चइबो इहो कुझु हुजे ई जेको ॾिठो हा साईं इहो हुजे मां संसार में छा कंदुमि जेको बि कुझु आहे। सॼो जेको तूं चङे नमूने अचदा ने ध्यानु सिमरन करे मालिक खे यादि करे पोइ इहे सभु चीज़ूं तोखे मिली सघे थी। एतिरो कुझु मिले त असां कुझु कंदो घर वियो, घर कारोबार सभु कुझु करे सभिनी मिले, लेकिन जो ख़्यालु सदाई उन चीज़ुनि में हुजे थोरो कुझु बणिजणो आहे। हर ने ध्यानु सिमरन जाप सभु चङे नमूने कंदे, लेकिन जो ख़्यालु सदाई मालिक तरफ़ वधणु शुरू थियो, चीज़ूं पाइण तरफ़ शुरू थियो। ऐं जीअं जीअं वधंदो रहे तव्हांजो 6 महीना 8 महीना 10 महीना 12 महीना गुज़रिया, जॾहिं वापसि आयो तुंहिंजो चहिरो बहको थियो, पेशण ते नूर हुजेसि, ॾाढो ख़ुशि हुजे, ॾाढो पसंदि में भरियल हुजे। त जीअं साईं खे चयो साईं चयुसि ॾे हाल कुझु मिलियो सही, छा थियो? चयो सही मिलियो। हक़ीक़त में मां ॿारहं चीज़ुनि में घणो ग़लतान, पर जंहिं महिल तव्हांजी आसीस थी त पोइ उते जेके मां चीज़ूं ॾिठियूं त पोइ नेम कंदे कंदे तव्हांजो ध्यानु कंदे कंदे वरी मूंखे ख़्यालु आयो त एतिरो कुझु मूंखे मिलियो उनखे पहुतो त जंहिं जूं सभु चीज़ूं नी उहो पाण छा हूंदा। ऐं वरी नेम ध्यानु में मालिक तरफ़ ते महिल वधियो, मां उनखे ॾिसंदो रहियो। हक़ीक़त में उते जेको मूंखे तव्हांजो दीदार थियो, दर्शन थियो, उते जेका आसीस पाती, हक़ीक़त में न हे कुझु हुयो न उहो कुझु हुयो, उहा प्रसन्नता आनंद जेका आहे उहा घणी मथे आहे, उनखां बाद बाक़ी कुझु हूंदो ई न आहे। तंहिंजे करे उहा प्रसन्नता, उहो आनंद, उहा चाहत जेको असां सभु चाहींदा, हक़ीक़त में असां पंहिंजे अंदरि में छॾे करे, पंहिंजो पाण खे छॾे करे ॿिए में ॻोल्हींदा त ॿिए जे ॻोल्हण में असांखे सिर्फ़ु गिलाए नेकी खां सवाइ कुझु कोन्हे। गुण बि पराया, अवगुण बि पराया, नेकियूं बि ॿियनि जूं, गिलाऊं बि ॿियनि जूं, चङायूं बि ॿियनि जूं, मदायूं बि ॿियनि जूं, पाप बि ॿियनि जा, पुण्य बि ॿियनि जा, ऐं सभु कुझु ॾिसंदो पंहिंजो पाण बि भुलिजो।
पर जेके असां पंहिंजो पाण में थोरो कुझु ॻोल्हियो यानी पंहिंजे जीवन में थोरो ठहराव आयो तो कोई मालिक जी रहमत मिलंदी आहे सचे साईं जी आशीष कृपा मिलंदी आहे असांखे तमामु घणो मथे खणी हलंदा ऐं उनजे लाइ असां जॾहिं बि सचे साईं जी दामन में ईंदा तो दामन में अचण जो मक़सदु हूंदो आहे उते वेहण जो मक़सदु छड़ो वेही रहंदा वेहण जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे मन पंहिंजे दिमाग़ पंहिंजी सोच पंहिंजे वीचारनि खे उते वेह जी दिमाग की भागा दौड़ी खत्म करे मन की हलचल खत्म करे उते इंतजार वेही तॾहिं सघे जॾहिं सचे साईं जी रहमत जो हथ असांजे मथे ते उनजी आशीष खे सघे तंहिंजे करे असां जेतिरी ॿाहिरि भागा दौड़ी कंदा आहियूं असां हर रोज़ कुछ वक्त वरी मालिक की रहमत में जन कुछ अपने नाम ध्यान सिमरन जाप कंदे असां पंहिंजे जीवन के पंहिंजे तरफ मोड़ण शुरू कयो जे नाम ध्यान सां पंहिंजो पाण खे लॻायोसीं तो आस्ते आस्ते असांजो मन असांजी सोच असांजो दिमाग़ सभु में शुरू कयो ऐं पोइ जीअं ई असां मालिक की रहमत में माहींदासीं असां उन आनंद के पाईंदासीं छा थियो संसार जो सभु गिलाऊं सोचूं वीचार ख़्याल उहे सभु रुकिजी वेंदा ऐं पंहिंजी ख़ुशी पंहिंजी गिला खां मिटजी करे असां उन अखंड आनंद के पाईंदासीं जिते पाइण खां बाद वरी कुझु पाइणो ई न पवंदो आहे यानी मालिक जी रहमत खे सदाई पसंदि आहे ख़ुशी जी रहमत मिलंदी तंहिंजे करे उन सचे साईं जे दामन में अचण जो मतिलबु आहे पंहिंजो पाण खे बजाए असां पराया नाम पंहिंजे गले में पाए असां उनजी रहमत जो आशीर्वाद पंहिंजे मथे ते बजाए असां अजाई ॻाल्हियुनि में वक़्तु विञाए उनजी यादि में असांजो जीवन ऐं जंहिं ॾींहुं उनजी यादि में असांजो जीवन हलियो तो पोइ उनजी आशीष करे सदाई गॾु हूंदी आहे तो पोइ संसार जा जेके कमकार कार्य सभु पंहिंजो पाण सम्झी जॾहिं जॾहिं आशीष शुरू थींदी आहे रहमत शुरू थींदी आहे तो पोइ रहमत जे अॻियां बाक़ी का रुकावट बनंदी कोन्हे ऐं सभु रस्ता क्लियर थी वेंदा आहिनि पोइ संसार स्वर्ग बणिजी वेंदो आहे ऐं जीवन स्वर्ग बणिजी वेंदो आहे अॻिते मालिक जी रहमत बणिजी वेंदी आहे सदाई आशीष पसंदि आहे रहमत जो जीवन बणिजी वेंदो तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे घड़े में पासा कनि हकीकत में उन मालिक के दामन में अचण जो मौक़ो आहे पंहिंजे जीवन खे संभालण थोरो ॿियनि पासनि खे छॾे करे असां पंहिंजो पाण था करूं छाकाणि त ठाहिणो असांखे पाण खे हूंदो आहे ॿिए जे लाइ कुझु ऐं जंहिं ॾींहुं पाण खे ठाहियोसीं उन ॾींहुं संसार थी वियो तंहिंजे करे असां सभु पंहिंजो पाण तरफ़ थोरो घणो ऐं जीअं थोरो पढ़ंदासीं तो सभु कुझु जुड़ी वेंदो सभु कुझु बची वेंदो ऐं सभु थींदो तॾहिं जॾहिं हर रोज़ु कुझु वक़्तु वेही सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन जाप कंदासीं त पोइ मालिक जी रहमत जो हक़ सदाई असांजे मथे ते रहंदो ऐं उन मालिक खे पाए असांजे दर ताईं पहुचंदासीं सो अॼु प्यार भई गॾु में उन सचे सतगुरु ताईं उन ईश्वर ताईं इहा ई इल्तिजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़े सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं प्यार सां श्रद्धा सां उन सचे साईं जी दामन में ईंदा शायदि उन उमंग उत्साह सां असां उनजी रहमत खे पाए पंहिंजे जीवन खे संभाले सघूं सो अॼु प्यार भरी घड़ी में सभु भाउ भेण खे उन्हनि सभिनी सिंगरनि जन्म उत्सव जो आयोजन कयो कंहिं क़िस्म जी शेवा में शामिल थिया सो त सभिनी खे साए विस्पति प्यार भरे अवसर ते पूज्य जगरी साहब संत सतराम धाम राणकी साहब की तरफों आशीर्वाद शुभकामना सच सच
सब